नाज़िन, इस्लाम कोर्ट में हिकु अहिड़ो किरदारु जेको न रुगो माज़ूरनि लाइ पर सिंध जे पढ़ियल लिखियल बेरोज़गार नौजवाननि लाइ ज़िंदा मिसाल आहे। पोलियो जे मोज़ी मर्ज़ खां झेड़ींदे हू पंहिंजे पेरनि ते बीठल आहे। उहो केरु आहे? ॾिसूं था फ़कीर बशीर अहमद जी हिन रिपोर्ट में। हू पोलियो जहिड़े मोज़ी मर्ज़ में ॼमंदे ई मुब्तला हो। हू हले बि नथो सघे पर पंहिंजे पेरनि ते बीठल आहे। इहो वरी कीअं? इहो ईअं त हू ख़ुददार माण्हू आहे। हुन पंहिंजी माज़ूरीअ खे मजबूरी नाहे बणायो ऐं पंहिंजी मोटर बाइक वसीले कैबिन ते पहुचे थो। उन मां ज़रूरत मूजिबि कमाए थो। ही इस्लाम कोट जे ॻोठ सूजावेरी जो प्रभुलाल मेघवाड़ आहे। मज़दूर पोलियो में ॿियो कंहिं में मज़दूर न आहियां। पोलियो बुखार ॻोठ ॿारहड़ी सूजारी में रहाकू ऐं हिते रहंदो सलामकोट में हींअर मसवाड़ ते 2010 खां पोइ सलामकोट में हिते कैबिन जो कारोबार। पहिरीं त मोबाइल जो कमु कंदो हुउसि, उन खां पोइ हाणे कैबिन जो कमु करां, जेको इन ई ते गुज़र सफ़र आहे। गुज़र त पर 4-5 तारीख़ निकिरे थी हिन मां। हू वधीक चवे थो त नौजवान घरनि में वेही फज़ूल वक़्तु न विञाइनि ऐं पाण वरी पिनण ऐं ॿिए जे अॻियां हथु टंगण खे फिकाई सम्झे थो। मर्ज़ी पंहिंजी आहे, जेको जीअं चाहे उहो पियो करे मर्ज़ी वारो। को मज़दूरी कनि पिया, को वहीं वेठा आहिनि, वांदा वेठा आहिनि। असांजी दिलि नथी चाहे वांदे वेहण में, असांखे मज़दूरी करणी आहे। मज़दूरी ते गुज़र सफ़र आहे। पिनण असांजे जेके दिलि कोन थी चए, फिकाई थी थिए। हर माण्हू वटि केरु हथु मॾे कंहिंखां? हथु मॾणु ॾाढी ॾुखी आहे। केरु कंहिंखां सुवाल करे नथो सघे। ॿियो बि भाउ मुंहिंजो अहिड़ो मज़दूर आहे। प्रभुलाल माज़ूरीअ खे मात ॾेई गुज़िरियल 13 सालनि खां इस्लाम कोट में कैबिन वसीले पंहिंजे घर जो गाॾो हलाए थो ऐं प्राइमरी पास आहे। मुख़्तलिफ़ इदारनि में माज़ूरी कोटा तहत इंटरव्यू ॾियण बावजूदि चवे थो त नौकरी न मिली। तॾहिं पंहिंजो नंढड़ो कारोबार खोलियो आहे ऐं ज़िंदगीअ जूं ज़रूरतूं पूरियूं करे थो। कैमरा टीम सां गॾु फ़कीर बशीर अहमद, आवाज़ TV न्यूज़, मिठी थरपारकर।